मुल्क में हाणे खंड खां पोइ अटो भी महांगो मिलण शुरू थी वियो आहे। महांगो अटो ख़रीद करण ते शहरी मजबूर आहिनि। कराची शहर में 20 किलो अटे जो थेलो 1800 रुपयनि ताईं विकिरो थी रहियो आहे। शुमारियात खाते तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि मुल्क जे ॿियनि वॾनि शहरनि जे मुक़ाबले में कराची में 20 किलो 440 रुपयनि ताईं महांगो मिली रहियो आहे। अंगनि अखरनि मूजिबि कराची में अटे जो थेलो लाहौर जे मुक़ाबले में 420 रुपया ऐं पिशावर जे मुक़ाबले में 300 रुपयनि ताईं महांगो मिली रहियो आहे। इस्लामाबाद, रावलपिंडी, कोयटा जे मुक़ाबले में कराची में अटो 200 रुपयनि ताईं महांगो विकिरो थी रहियो आहे। शुमारियात खाते जी रिपोर्ट मूजिबि सखर जे मुक़ाबले में कराची में अटो 20 किलो जो थेलो 440 रुपयनि ताईं महांगो विकिरो थी रहियो आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में 20 किलो अटे जे थेले जी क़ीमत 1600 रुपयनि ताईं आहे। लाहौर में 20 किलो अटे जो थेलो 1380 रुपया, फैसलाबाद ऐं गुजरांवाला में 1400 रुपया, सियालकोट में 1427 रुपया, सरगोदा, मुल्तान ऐं बहावलपुर में 1767 रुपयनि ताईं अटो मिली रहियो आहे। हैदराबाद में अटे जो थेलो 1680 रुपयनि, सखर में 1360 रुपया, पिशावर ऐं लाड़काणो 1500 रुपया, बनू में 1400 रुपया, जॾहिं त कोयटा ऐं खुजदार जी क़ीमत 1600 रुपया आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त कराची में खंड खां पोइ अटो बि महांगो थी वियो आहे ऐं कणिक जो अघु किरण बावजूदि अटो महांगो विकामजी रहियो आहे।